देश शहर लाइ वॾी ख़ुशख़बरी। रूरल हेल्थ सेंटर 40 बिस्तरनि वारी जदीद अस्पताल में अपग्रेड। ज़िले बदीन जे ॾेई शहर में सिंध हुकूमत पारां वर्ल्ड बैंक जी ताउन सां ॾेई जी रूरल हेल्थ सेंटर RHC खे नए सिर तामीर करे 40 बिस्तरनि वारी वॾी अस्पताल बनाइण जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। अॻु में ही मर्कज़ 12 बिस्तरनि ते मुश्तमिल हो, जेके हाणे अपग्रेड करे जदीद सहूलतुनि सां लैस करे वॾी इमारत में तब्दील कयो वेंदो। वर्ल्ड बैंक जे ताउन सां वर्ल्ड बैंक जे नुमाइंदनि ऐं ज़िले जे सिहत ऑफिसर DHO बदीन अॼु ॾेई में जमाली हाउस ते गॾिजाणी दौरान शहर वासियुनि खे हिन मंसूबे बाबति आगाही ॾिनी। गॾिजाणी में ॿुधायो वियो त नई इमारत जी तामीर 12 महीननि जे अंदरि मुकमल कई वेंदी, जंहिंसां ॾेई ऐं भरपासे वारनि इलाइक़नि जे हज़ारे माण्हुनि खे मयारी तिबी सहूलतूं मुयसर ईंदियूं। उन मौक़े ते UC चेयरमैन रईस मोहम्मद जमात जमाली, UC वाइस चेयरमैन शाहिद खोसो, सरदार जान मोहम्मद खोसो, जाहिद हनीफ जमाली, वडेरो ज़ियाउर रहमान दल, रमज़ान काकेपोटो, सीनियर सहाफ़ी मोहम्मद सलीम दलवाणी, कादर जमाली ऐं शहर जे ॿियनि मोअज़्ज़ज़ शख़्सियतुनि पिणु शिरकत कई। रईस मोहम्मद जमात जमाली आयल महिमाननि खे अजरकुनि जा तोहफ़ा पेश कया। तक़रीब जी सदारत DHO बदीन कई। तक़रीब में सिहत खाते जे नुमाइंदनि ॿुधायो त ही मंसूबो सिंध हुकूमत जी कोशिश सां सिहत जे शोबे में अहम संग महल साबित थींदो। सिहत वारी सूबाई वज़ीर उज़रा पीचोहो जे ताउन सां मंसूबे ते अमली कम जल्द शुरू कयो वेंदो। रिपोर्ट कयो आहे मुश्तबा खोसो, मीडिया सेल, टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान, सोशल मीडिया सेंटर सिंध, ॾेई शहर। ते अचण जो मक़सद इहो त असां थोरो पंहिंजे प्रोजेक्ट जे हवाले सां महिरबानी। इहो आहे त असांजो जेको प्रोजेक्ट आहे हुन में मुख़्तलिफ़ आहिनि, हुन जा कंपोनेंट आहिनि। जीअं रेस्क्यू वुमेन टू त पंहिंजो अलॻि इदारो आहे जेको हुन में एम्बुलेंस हलनि पियूं, उहा असांजे प्रोजेक्ट प्रोवाइड कयूं आहिनि। ईअं कुझु असांजूं एक्टिविटीज़ आहिनि, उहा न्यूट्रिशन जी जेका आहिनि प्रोवाइड कंदा आहियूं शयूं। पर हुन खां वधीक जेको वॾे में वॾो असांजो कंपोनेंट आहे उहा आहे त असां जेका बि 2022 जे फ्लड खां